नाज़रीन खे ॾोकरी खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदारूं त ॾोकरी भरिसां मोहन जे दड़ो एयरपोर्ट थाणे जी हद ॻोठ भलेनो भेण में मुबैना 18 वरियनि जी नारी मुसम्मात फरहाना धीउ मोहम्मद इब्राहिम भेण पिस्तौल जो इत्तफ़ाक़ी गोली लॻण सबबि फ़ौत थी वई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾोकरी खां असां रिपोर्टर साजिद कादरी मौजूदु आहे टेलीफोन लाइन ते। जी साजिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ॾोकरी भरिसां मोहन जो दड़ो एयरपोर्ट थाणे जी हद ॻोठ भले ॾिनो भेण में मुबैना 18 वरियनि जी नारी मसमात फरहाना धी मोहम्मद इब्राहिम भेण पिस्तौल जी इत्तफ़ाक़ी गोली लॻण सबबि फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जो लाश तालका अस्पताल ॾोकरी आंदो वियो। होॾां एयरपोर्ट पुलिस जो चवणु आहे त नारी फरहाना भेण खे इत्तफ़ाक़ी गोली लॻी जंहिं सबबि फ़ौत थी वई आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां इत्तफ़ाक़ी गोली लॻल नारीअ जे भाउ अजीब भेण जो चवणु आहे त मुंहिंजी भेण घर में पयल पिस्तौल खणी ॿिए हंधि रखी रही हुई त हादसे तौरु पिस्तौल मां फायर थी वियो। गोली लॻण सबबि न्यारी फ़ौत थी वई आहे। होॾां तालका अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश ॻोठु पहुचण ते घर में कोहराम मची वियो। जी।